नाज़िब पीपल्स पार्टी सदर जी सही बिना ऑर्डिनेंस जारी करण जी जांच ऐं ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो करे छॾियो आहे। पीपल्स पार्टी अॻवान शाज़िया मरी ऐं हुमायूं ख़ान चयो आहे त सदर जी सही बिना ऑर्डिनेंस जारी थियण जी मज़म्मत कयूं था। ऑर्डिनेंस जारी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। हिन वक़्तु सभिनी जूं नज़रूं सदर आसिफ अली ज़रदारी ते आहिनि। पीपल्स पार्टी जमहूरियत लाइ नवाज़ लीग जी इतिहादी आहे। इस्लामाबाद में गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शाज़िया मरी ऐं हुमायूं ख़ान वधीक चयो आहे त बलूचिस्तान खे निपोड़ियो वियो आहे। सुई सां जेको हशर कयो पियो आहे उहो ख़ुदा ॾिसे पियो। हाणे सिंध सां बि बलूचिस्तान जहिड़ी हरकत थी रही आहे। सिंध मुल्क जो 70% गैस पैदा करे थी, पर गैस नथी मिले। सांघणे घोटकी मां गैस निकिरे थी त पोइ असांखे महांगी गैस छो पई ॾिनी वञे। ब्रेकिंग न्यूज़ अवांखे ॾियूं पिया। पीपल्स पार्टी सदर जी सही बिना ऑर्डिनेंस जारी करण जी जांच ऐं ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो करे छॾियो आहे। पीपल्स पार्टी अॻवान शाज़िया मरी ऐं हुमायूं ख़ान चयो आहे त सदर जी सही बिना ऑर्डिनेंस जारी थियण जी मज़म्मत कयूं था। ऑर्डिनेंस जारी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। हिन वक़्तु सभिनी जूं नज़रूं सदर आसिफ अली ज़रदारी ते आहिनि। पीपल्स पार्टी जमहूरियत लाइ नवाज़ लीग जी इतिहादी आहे। इस्लामाबाद में गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शाज़िया मरी ऐं हुमायूं ख़ान वधीक चयो आहे त बलूचिस्तान खे निपोड़ियो वियो आहे। सुई सां जेको हशर कयो वियो आहे उहो ख़ुदा ॾिसे पियो। हाणे सिंध सां बि बलूचिस्तान जहिड़ी हरकत थी रही आहे। सिंध मुल्क जो 70% गैस पैदा करे थी, पर गैस नथी मिले। सांघणी घोटकी मां गैस निकिरे थी त पोइ असांखे महांगी गैस छो पई ॾिनी वञे।